आयो हो त उन वक़्त में बि सभिनी मुलाज़िमनि जी केॾीमहिल कंहिं खाते जी का वधीक पघार हूंदी, केॾीमहिल कंहिं खाते जी का पघार हूंदी हुई, पोइ हुन नेशनल बेसिक पे स्कीम आदि जंहिंमें सभिनी मुलाज़िमनि जूं पघारूं बराबरि थी वयूं। पर कुझु सालनि खां पोइ अलमियो ईअं थियो त मुख़्तलिफ़ खाते वारनि पंहिंजूं पघारूं मुख़्तलिफ़ अलाउंसिस सां, पंजाब में एग्ज़ीक्यूटिव अलाउंस जे नाले सां, त सिंध में स्पेशल अलाउंस जे नाले सां उन्हनि पंहिंजूं पघारूं वधाईंदा रहिया। पोइ वरी जेकी ॿी शकिल असां ॾिठी उहा इहा ॾिठीसीं त सूबाई ऐं वफ़ाक़ी मुलाज़िमनि जी पघारनि में जेको तफ़ावत आयो जंहिंखे डिस्पैरिटी अलाउंस चऊं था, त इहो हूअं बि उन्हनि बुनियादी हक़नि जे ख़िलाफ़ जेके हक़ असांखे आइन में ॾिना विया। नेशनल बेसिक पे स्कीम असांजो मुतालबो इहो हुजणु खपे त सभु जेके बि सरकारी मुलाज़िम आहिनि उन सभिनी जे लाइ हिकिड़ो नेशनल बेसिक पे स्कीम हुजणु खपे जंहिंमें के बि वाधू अलाउंसिस न हुजणु खपनि। अॼु उन वाधू अलाउंसिस जे करे सेक्रेटरीट जो मुलाज़िम वधीक पघार खणे थो त ॿियो मुलाज़िम घटि पघार खणे थो, जहिड़ो करे फ़र्क़ु अची वियो आहे। त इहे असांखे करणु खपनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा त मुतालबनि जे हवाले सां त असां घणो कुझु ॻाल्हाए विया आहियूं। वॾा त ग्रुप इंश्योरेंस बि हुजणु खपे, डिसीज़ कोटा बि हुजणु खपे, कंहिं दोस्त चयो त फौती कोटा बि हुजणु खपे। ठीकु आहे, इहे सभु शयूं हुजणु खपनि। हाणे सवाल इहो पैदा थिए त पाण ही जेके शयूं आहिनि उन्हनि शयुनि खे हासिलात कीअं कयूं। ही ॻाल्हियूं करणु स्टेज ते वेही त उहो ॾुखियो करणु त सवलो हूंदो आहे, पर अमली कमु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। हेॾीमहिल तव्हां ॾिठो त जेॾीमहिल असां 2 कलाक पहिरीं आया हुआसीं त हिन ई हाल में वेहण जी जाइ कोन हुई। अॼु असां ॾिठो त वरी बि चेयर कुझु ख़ाली पयूं आहे। हीअ असांजे दोस्तनि जी ऐं असांजी कमिटमेंट जी इहा पोज़ीशन बि अथव, इहा असांजे ज़हन में रखणी आहे। त दोस्तो, जेॾीमहिल असांजी पोज़ीशन इहा हुजे त सिंध जे मुलाज़िम सां तमामु घणो ज़ुल्म थी रहियो हुजे, सिंध जो मुलाज़िम मज़लूम थी चुको हुजे, सिंध जे मुलाज़िम खे मरातूं उहे मरातूं कोन थियूं मिलनि जेके ॿियनि सूबनि जे मुलाज़िमनि खे मिलनि थियूं, त असांजो इहो हक़ थिए थो त उन्हनि खे चऊं त सिंध 75% मुल्क खे रेवेन्यू ॾिए थो। 18 तरमीम थी चुकी आहे त असांजो मुतालबो इहो हुजणु खपे त सिंध जे मुलाज़िमनि जी पघार ॿियनि सभिनी सूबनि जे हासिल करण जे लाइ असां छा आहे। ॾिसो, हिन में हिकिड़ी ॻाल्हि थी त इतिहाद सरकारी मुलाज़िम जो इतिहाद सभिनी खां वधीक आम इतिहाद अथव। अॼु हिकिड़नि दोस्तनि 19 तारीख़ ते ऐलान कयो आहे त मुंहिंजो इहो आहे त सभ खां पहिरीं जेके हिते गॾु थिया आहियूं असां हिकिड़ी का कमेटी ठाहियूं। हिकिड़ी असांजी का कमेटी ठहियलु हुजे, सभिनी तंज़ीमनि जो हिकिड़ो माण्हू ठहियलु हुजे। पोइ 19 तारीख़ वारो जेको आहे उन्हनि दोस्तनि सां ॻाल्हाइणु खपे त आया हू उन खे डेट खे अॻिते कनि था या नथा कनि। जे डेट खे अॻिते नथा कनि त पोइ वक़्त जी तक़ाज़ा इहा आहे त असां सभिनी खे उन 19 तारीख़ जी न फ़क़ति हिमायत करणु खपे, पर उन सां गॾु उन में शिरकत करणु खपे। उहो कंहिंजो असांजो हुजणु खपे। ॿी ॻाल्हि इहा, जे कमेटी ठहे थी, कमेटी जे फ़ैसिलो करे थी त असांखे 2 तारीख़ ते 24 ते हणणो आहे, त पोइ 19 तारीख़ में जेके धरणो हणनि पिया जेके दोस्त उहे बि असांजा हक़ जा दोस्त आहिनि, उन्हनि खे बि गुज़ारिश कंदासीं त उहे बि 24 तारीख़ वारे धरणे में भरपूर शिरकत कनि। जेसीं ताणी इहे शयूं न थी सघंदियूं, जेसीं ताणी असां उहे शयुनि जी मालिकी न कंदासीं, तेसीं ताणी कुझु बि कोन थी सघंदो। 19 तारीख़ वारो जेको जलसो आहे, जेको धरणो आहे, उनखे इहो कतई तासर न ॾिनो वञे थो। इहो जे तव्हां तासर ॾियण में असां कामयाबु थी वियासीं अञा त न पोइ 19 तारीख़ वारा कामयाबु हूंदा, न पोइ 24 तारीख़ वारा कामयाबु हूंदा, केर बि कामयाबु कोन हूंदो। इहे जेके दाग पवंदा, जेके फ़र्क़ु पवंदा, इहे फ़र्क़ु असांखे तोड़े रखंदा। ऐं इन तोड़ण मां असांखे इन कंहिं विज़डम सां, कंहिं अकुलमंदी सां असांखे इन शइ मां निकिरणो आहे, दुगण मां निकिरणो आहे। जेको हिन महिल तव्हांखे जेको सिंध जो मुलाज़िम आहे उहो सभु
उनजी छा हिन महिल असां खां डिमांड आहे? उनजी डिमांड इहा ई आहे त सभु सिंध जा मुलाज़िम, जेके बि सिंध जा मुलाज़िम, उहे सभु निकिरी अचो ऐं असांजे हक़नि जे लाइ ॻाल्हायो। त पोइ ईअं कतई न थिए त उन कारीगार जे हथ ते असां ईअं जेको छॾे ॾियूं, ईअं यतीम करे छॾियूं त न उहो घणो असांजो कोन्हे। ऐं ॾाढो न फ़क़ति हिमायत थियणु खपे, पर उन में असांजी अमली शिरकत बि थियणु खपे ऐं हिते फ़ैसिलो थिए त इहो 24 थिए, 25 थिए, 26 थिए, जेको बि फ़ैसिलो थिए उन में बि उहो दोस्त सभु शामिल हुजनि त जीअं हिकिड़ी कंटिन्यूएशन हुजे, जीअं हिकिड़ो तसलसल हुजे त सिंध जो मुलाज़िम जाॻियो पियो आहे। 19 तारीख़ ते आहे त असां 24 तारीख़ ते पायूं, 25 ते पायूं, 26 ते पायूं, सभु कंटिन्यूसली असांखे तसलसल हुजणु खपे। मुंहिंजे ॻाल्हि में टाइम घणो थी वियो आहे। इहा ई गुज़ारिश हुयूं। उमेद त तव्हां सभई दोस्तनि उन ते कुझु न कुझु सोचींदव। कमेटी ठाहे वठो त पोइ उहो फ़ैसिलो लायोसीं। हाणे हैदराबाद में मीटिंग शायदि आहे, हाणे हैदराबाद में मीटिंग आहे। अॼु ॿुधायूं 2 ॾींहंनि में न करे दिमाग़ थो ॾसे रुगो, दिमाग़ थो ॾसे रुगो ॿचार आसुरा, रफ़ीक राह था ॾियनि हज़ार आसरा, उमेद में उमेद बार बार आसरा, यकीन ते यकीन बेशुमार आसरा। हाणे मां पाण 2-4 लफ़्ज़ ॻाल्हाईंदुसि। पिंडाल में वेठल सभिनी तंज़ीमुनि जा मरकज़ी अॻुवान साथियो, मुंहिंजो आहे सभिनी खे सलाम। दोस्तो, असां जेके बि दोस्त गॾु थिया आहियूं बकौल साईं असद दुरानीअ जे, त असां सभिनी जो मक़सदु हिकिड़ो आहे। जेके अॼु हिते दोस्त गॾु थिया आहियूं या जेके ॿिया दोस्त ॿी जाइ ते गॾु वेठा आहिनि, सभिनी जो मक़सदु इहो आहे त सिंध सरकार जेका सिंध जे सरकारी मुलाज़िमनि सां ॿेखाई थी करे, माटेली मां वारो सलूक थी करे, उनजे ख़िलाफ़ असां सरापा एहतजाज थियूं ऐं हू जेके साज़िशूं कंदा उनखे पाण मुंहं तोड़ जवाबु ॾियूं। साईं मरी साहिबु फारसीअ जो बैत पढ़ियो, वो फारसी वारे चयो आहे त यक दिलो ख़ैर आलज़ू दिल ब गुजा गुजा ते हम तन हम दाग दाग पंब गुजा गुजा ते। असांजो जिस्म सड़ियो, फटियो ऐं ॿरियो पियो आहे। असां पंहिंजे जिस्म ते कहिड़े नमूने सां पाउ रखूं ऐं कहिड़नि फटनि जी कहिड़े नमूने सां मलम कयूं। असांजो सरकारी मुलाज़िम कश्मीर खां कराचीअ ताईं, कराचीअ खां कमू शहीद ताईं सड़ियो, फटियो ऐं ॿरियो पियो आहे। हिननि सां हर दौर में ज़्यादती थी आहे। पीपुल्स पार्टी जो 15 साल हुकूमत में थी चुका आहिनि। असां मञूं था त गुज़िरियल हुकूमत में, जंहिं हुकूमत में ज़रदारी साहिबु अॻ में सदर पाकिस्तान हुयो, उन 5 सालनि में सरकारी मुलाज़िमनि जूं पघारूं मुंहिंजे ख़्याल में 100% कुझु वधायूं। ऐं हाणे बि मुल्क जो प्रेसिडेंट जनाब आसिफ खान ज़रदारी साहिबु आहे, उनखे मुल्क जे मुलाज़िमनि जूं अॻे दफ़े वांगुरु पघारूं वधाइणु घुरिजनि आहे। पर असांखे ॾुख थो थिए त जॾहिं असांजा नुमाइंदा असेंबलीअ जे फ्लोर खां ॿाहिरि ऐं जिथे हिज़्ब इक़्तिदार में आहिनि, इख़्तिलाफ़ में आहिनि, उते चवनि था त पाकिस्तान जे सभिनी सरकारी मुलाज़िमनि जूं पघारूं घटि में घटि 50% वधायूं वञनि। उते पंजाब असेंबलीअ में उन्हनि जा माण्हू 6 माण्हू हुजनि, किरादाद जमो था कराइनि त मुलाज़िमनि जूं 50% पघारूं वधायूं वञनि। ऐं पीपुल्स पार्टीअ जा नुमाइंदा, मरकज़ी नुमाइंदा मंज़ूर चौधरी साहिब ऐं ॿिया वफ़ाक़ी बजट खे मुल्क दुश्मन बजट करार था ॾियनि ऐं उनजे ख़िलाफ़ मुल्क ग़ैर तहरीक हलाइण जो ऐलान था कनि। 18 तरमीम खां पोइ सूबा ख़ुदि मुख़्तियार आहिनि। भले असां केतिरियूं रड़ियूं कयूं, असांजी मुतहदाबाद जे प्लेटफॉर्म तां खाकान आबासी वज़ीर आज़म पाकिस्तान हो, उन सां असांजी गॾिजाणी थी। उनखे असां 4 डिमांड ॾिनासीं। हुन चयो त असां कुझु नथा करे सघूं,
अरिड़हं तारीख़ तरमीम खां पोइ सूबा ख़ुदमुख़्तियारनि जेको वफ़ाक़ ऐलान करे पोइ जेकॾहिं सूबा हुन ते अमल कनि था या नथा कनि, असांजे चवण जो मक़सदु त सिंध जे माण्हूअ हर दौर में पाकिस्तान पीपल्स पार्टी सां मुहबत कई आहे ऐं उनखे वोट में 100% रिज़ल्ट ॾिनो आहे। पर पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे नुमाइंदनि हमेशह सिंध जे मज़लूम महकूम मुलाज़िमनि खे हमेशह दीवार सां लॻायो आहे। हाणे वफ़ाक़ जेको ऐलान कयो त उन्हनि खे DRA मिलियो 30%, वफ़ाक़ी मुलाज़िमनि खे मिलियो, हिकिड़े खे दोस्त चयो त कंहिं बि सूबे में नथो मिले। साईं अॻी बजट में उन खां अॻु में 15% ऐलान कयो वियो, पंजाब खे मिलियो, 25% ऐलान कयो वियो, पंजाब खे मिलियो। हाणे हे जेको ऐलान कयो वियो 30% वफ़ाक़ी मुलाज़िमनि खे मिले थो। KPK जी पंहिंजो हुकूमत कल्ह 15% ॾियण जो उते बजट में ऐलान कयो आहे, पर उतां जा मुलाज़िम साईं असद दुरानी असां त उन्हनि सां एड थियल उहे सरापा एहतिजाज आहिनि त असांखे 30% अलाउंस असांखे मिलियो वञे। कल्ह पंजाब असेंबली जो इजलास हो, उते बि पाकिस्तान जा मुलाज़िम ऐं असांजा सिंध जा नुमाइंदा बि उते हुया। साईं फैज़ मोहम्मद लोलाही हो, अख्तर नवाज़ कुरैशी हो, साईं बदर शाह हुयो, उहे बि सरापा एहतिजाज हुया त असांखे DRA 30% ॾिनो वञे। तव्हां असां जेके सभु गॾु थिया आहियूं हिते कुल बकौल साईं भारे साहिब जे, साईं भारे साहिब ते इलाही वॾी भली ॻाल्हि करे वेंदी त जॾहिं को मज़लूम जे हिमायत में हिकिड़ो क़दम खणी थो वञे त साईं चयो त उन्हीअ खे 10 एतिकाफ़नि जो सवाब थो मिली वञे। असां त चयोसीं पोइ जेके वॾा वॾा माण्हू हर 3 ॾींहं हर 5 ॾींहं हर 15 ॾींहं उमिरि ते था वञनि ऐं साल में हर साल कोई पंहिंजो हज बि कोन था जेको आहे छॾनि, उन खां पोइ असांजा बख़्शली चाचर साहिब तव्हांजा सवाब खोड़ थी विया पंहिंजा। पर तव्हां बि इलाही पंध कया आहिनि, असां बि पाकिस्तान लेवल ते अलाए केतिरा दफ़ा उस्तादनि जे मुलाज़िमनि जे एहतिजाज में शामिल थिया आहियूं। हाजी शफ़ी मोहम्मद सटे साहिब 3 दफ़ा कमु छॾे कराची में पंधु कयो आहे, उमिरि ते बि रोज़ वञे, हिन जा त बाबा सवाब सभिनी खां मथे थी विया। जेकॾहिं सभु पाण मज़लूम आहियूं ऐं इहा भारे साहिब जी ॻाल्हि जेको इस्लामी नुक़्ते निगाह सां आहे उहा बाक़ाइदे दुरुस्त आहे। जॾहिं मज़लूम गॾु थिया आहियूं त पाण में इताद पैदा कयूं, पाण में ॿधी पैदा कयूं, पाण में यकजहती पैदा कयूं। सरकार खां मुतालबा पाण हमेशह मन रहिया आहिनि। जीअं दुरानी साहिब चयो त हीअ सेक्रेटरीट उस्तादनि जी हे सिंध जे मुलाज़िमनि जी छपर छांव आहे। सेक्रेटरीट हर दौर में साईं चयो त हिते मुलाज़िम सां गॾु थींदा आहियूं, कॾहिं लियाकत अज़ीज़ सोलंकी जी अॻुवाणी में, कॾहिं अब्दुर्रहीम जतोई जी अॻुवाणी में, कॾहिं कादिर मखदूम तालिबानी जी अॻुवाणी में, कॾहिं सऊद साहिब जी अॻुवाणी में, त कॾहिं कंहिं ॿिए दोस्त जी अॻुवाणी में। कुल समूरो आहे हिते गॾु थिया आहियूं ऐं हितां ई इनकलाब जी लाट अॻिते निकिती आहे ऐं हितां ई जेका लाट निकिती आहे, जेको अज़म निकिती आहे, जेको अज़म करे निकिती आहे, हमेशह कामयाबी हासिल कई आहे। हाणे हिते मां अॻु बि अर्ज़ु करेसि, न को हाजी शफ़ी सचे साहिब खे लीडरीअ जी शौक़ु आहे, न को सिकंदर जतोईअ खे आहे, न को बख़्शली चाचर साहिब खे आहे, न को दुरानी साहिब खे आहे, न वरी को भारे साहिब खे आहे। कंहिंखे बि को लीडरीअ जो शौक़ु कोन्हे को। हिते को बि उहिदो न हुजे त बाबा हे चेयरमैन थी वियो, हे सेक्रेटरी थी वियो, हे वाइस चेयरमैन थी वियो। जंहिं महिल इहा फॉर्मेशन ठाहिण जी ॻाल्हि आई, असां इलाही इतादनि में रहिया आहियूं, पाकिस्तान लेवल ते बि असां इतादनि में रहिया आहियूं। वरी STF सार्क टीचर्स फेडरेशन आहे हिकिड़ी, मां हुनजो बि जनरल काउंसिल जो नुमाइंदो पंहिंजो मेंबर आहियां। मां मुल्क खां ॿाहिरि बि 2 दफ़ा उस्तादनि जे लाइ वियो आहियां, उते बि असां करे आया आहियूं। पर जंहिं महिल इहा उहिदनि वारी फॉर्मेशन ईंदी आहे त पोइ कुर्सी हर को सोरींदो आहे त मुंहिंजे हमरा खे उहिदो ॾिजांइ, मुंहिंजे हमरा खे ॾिजांइ, मुंहिंजे खे ॾिजांइ। उहिदनि वारी का बि फॉर्मेशन न हुजे। उहो बुखारी जो आहे न त न उहिदनि जो उल्को न कुर्सीअ जो चस्को, न उहिदनि जो उल्को न कुर्सीअ जो चस्को, सिधो चई ॾियूं था सियाणा न आहियूं। वतन खाण ॿियनि खे न विकबो न धिकबो, फिराणा न आहियूं, फिराणा न आहियूं। जॾहिं पाण खे उहिदनि जी लालच ई कान्हे का, पाण फील्ड में वर्कर जे हिसाब सां, कारकुन जे हिसाब सां, हिकिड़े ख़िदमतकार जे हिसाब सां, मज़लूम जे साथ ॾियण जे हिसाब सां जॾहिं पाण मैदान ते निकिता आहियूं त इंशाअल्लाह ताला मंज़िल तव्हां असांजी साफ़ थींदी। असांखे कामयाबी खाइणु घुरिजे। जीअं दुरानी साहिब चयो त असांखे कामेडी खाइणु घुरिजे। जेके बि तंज़ीमां कुल गॾु आहियूं उन्हनि में उहे कामेडी जा मेंबर हुजनि, नालो मेंबर जो हुजे, जेके दोस्त हुजनि उहे मेंबर हुजनि। असांजे तरफ़ों का बि शर्त कोन्हे को हाजी साहिब असांजे तरफ़ों कामेडी बि जेके दोस्त आया हो, हे तव्हांजो असांजो न, हे तव्हांजो तॾो आहे। 2 मिंट लाइ जेकॾहिं असांजो आहे त असां फ़राक़ दिली जो मुज़ाहिरो था कयूं।
जेको फ़ैसिलो हिते मुलाज़िम तंज़ीम जा दोस्त वेठा आहियो, जेको फ़ैसिलो तव्हां कंदो, हाजी शफ़ी मोहम्मद सटियो सिकंदर जतोई सिंध जो प्राइमरी उस्ताद तव्हां सां दाइमे दरमे सुख ने हर हाल में अॻे बि गॾो हाणे बि गॾु रहंदो। 19 तारीख़ जो जेको दोस्त ॻाल्हि था कनि, मुंहिंजी मक़बूल महर साहिब सां मुंहिंजी ॻाल्हि थी। उनजो जेको हिते जनरल सेक्रेटरी दोस्त आहे, हा, उन सां मुंहिंजी ॻाल्हि थी। उन दोस्त मूंखे एतमाद ॾियारियो त अॻ में असां तव्हांजे इन इजलास में ईंदासीं। मां उन दोस्त खे इहा ॻाल्हि कई त बाबा पाण सभु हिते गॾु था थियूं, थी सघे थो मथां 19 तारीख़ जे लाइ बि अहिड़ो को माहौल जुड़ी अचे, थी सघे थो पोइ हिते बि माहौल जुड़े, पर दोस्त आया न, जे न आया त असांखे उन सां रुसां बुराई करिणो। साईं ॻाल्हाए असां त साईं जेकॾहिं आयो आहे त असां अदब बि जेको असां वटि दोस्त आयो पैरामेडिकल वारनि जो, असां पंहिंजे सभिनी दोस्तनि जी मुतफ़क़ तौर ते सभिनी जो नुमाइंदो करे हुन दोस्त खे मोकिलियो आहे। असांखे उमेदु आहे त मक़बूल महर साहिब वारा ऐं ॿिया दोस्त उहे बि कोऑपरेटिव आहिनि, कोशिशि कंदा त तारीख़ खे अॻिते पोइते कजे। पर जेकॾहिं तारीख़ अॻिते पोइते नथा कनि, कमेटी जा दोस्त जेको वेही फ़ैसिलो कंदो, असां सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे तव्हांजो हुकुम असांजी अखियुनि ते हूंदो, जेको हुकुम कंदो असां तव्हां सां हर हाल में हर मौक़े ते हर शइ में असां तव्हां गॾु आहियूं। बाक़ी असांखे एहतिजाज करणु घुरिजे। एहतिजाज जो हाणे ईअं सम्झो त जेके हिते मुलाज़िम पाण वेठा आहियूं, मज़लूम मुलाज़िम जेके वेठा आहियूं, सम्झो त तव्हां असां सभु गॾिजी करे जेको सरकार सां खेड़े लाइ हलूं था, करबला जे मैदान में टपो ॼण था हलूं, ऐं इनशा अल्लाह ताला तव्हां असां मोमिन माण्हू हिते जेके वेठा आहियूं करबला जे मैदान में टपो ॾींदासीं। इनशा अल्लाह ताला फतह जेका थींदी उहा पाण मोमिन जी थींदी ऐं यज़ीद खे हमेशह शिकस्त। मां अवां दोस्तनि जो थोराइतो आहियां। हिते दोस्तनि ॿ टे शयूं अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं। फोती कोटा वारो मसइलो तमामु सवलो मसइलो आहे, पर असां कुल पाण में छिड़ विछड़ूं। मां थो चवां त जेकॾहिं फोती कोटा अला कंदो, साईं बख़्श अली कोशिशि कंदो, रिज़ा थी वेंदी। साईं बारो साहिब कोशिशि कंदो, दुरानी साहिब कोशिशि कंदो, हाजी साहिब कोशिशि कंदो, साईं लोकल गवर्नमेंट वारा दोस्त कोशिशि कंदा, हल थी वेंदी। असां संजीदा थी करे जेके बि मुलाज़िम तंज़ीम जा नुमाइंदा आहियूं, इन में सही नमूने सां असां उनखे परसूं ई न आहे, को उन में हथु ई न आहे विधो। जेकॾहिं उहा कमेटी जेका हिते ठहे थी, उहा कमेटी इन केस खे परसूं थी करे त इन में असां फतह थींदासीं। मुंहिंजो हिकिड़ो केस हुयो सुप्रीम कोर्ट में, उन में मां हुते वेठो हुयुसि। सुप्रीम कोर्ट जी डबल बेंच ते हिकिड़ो केस हलायो। हिन फ़ैसिले अचण खां पोइ असां पंहिंजो बलोचिस्तान जो हिकिड़ो केस हो, उन में हुननि फ़ैसिलो ॾिनो त जेकॾहिं उहो ग्रेजुएट आहे त हाणे उनखे फिल फोर डिजीज़ कोटा में फिल फोर जे उनखे पहिरें खां 11 ग्रेड ताईं नौकिरी ॾियो, उन ऑर्डर करायो। उन खां पोइ लाड़काणे हाई कोर्ट, तव्हांखे ख़बर हूंदी, डिजीज़ कोटा जो ऑर्डर तालीम खाते जे ऑफिसरनि खां सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले अचण खां पोइ उन्हनि खे चेंबर में विहारे उन खां ऑर्डर करायो आहे। वरी सुप्रीम कोर्ट हाणे हिकिड़ो ॿियो फ़ैसिलो बि ॾिनो आहे। उन्हनि इहो फ़ैसिलो ॾिनो आहे त अॻ में जेका असांजी डिजीज़ कोटा हुई, उहा डिजीज़ कोटा पंहिंजो छोकिरनि खे बि मिलंदी, ओसी ताईं मिलंदी जॾहिं उहा वालदेन जे घर में हूंदी ऐं उहा शादी करे वेंदी त उन ते को बि हक़ु न हूंदो। सुप्रीम कोर्ट चयो आहे त भले शादी करे वञे, पर उनजी न्याणी खे बि ॾियो। जॾहिं अॻ में बंदि करे वेठा आहिनि त उहे जजमेंटियूं खणी, लाड़काणे वारी जजमेंट खणी, ऐं ॿी जेका असां बलोचिस्तान वारी जजमेंट खणी, इहे जजमेंटियूं खणी असां सुहिणो भलो वकील सीनियर वकील करे असां कमेटी जे करे केस खे परसूं कंदासीं त वधि में वधि या हिकु न ॿिनि हाज़ुरनि जो मसइलो हल थी वेंदो। इन लाइ बि तव्हां असां जेका कमेटी ठाहियूं था, उन कमेटीअ खे गॾियल जदोजहद करणी पवंदी। ॿियो दोस्तनि, ग्रुप इंश्योरेंस जो मसइलो कयो। ग्रुप इंश्योरेंस जे मसइले ते बि असांजी जेका तंज़ीम कॾहिं बि ख़ामोशी इख्तियार कान कई। इहो तमामु वॾो बहस आहे। असां उते सरकार सां मिलियासीं, ग्रुप इंश्योरेंस वारा आया, असांजी मीटिंग थी, असांखे चयो त घटि में घटि तव्हांजे उस्ताद जा 1200 रुपया या 1000 रुपयो महीने में कटिजे। असां वटि 12000 जमो थियनि त पोइ असां उन ते प्रीमियम ॾींदासीं। असां तव्हांखे जेको आहे जेका असां तंज़ीमी तौर ते उहो बि लिखी ॾिनो हुते। पर ग्रुप इंश्योरेंस जी जेका मराहत आहे उहा कंहिंखे मिले थी, बलोचिस्तान में बि मिले थी, बलोचिस्तान में बेंगुल फंड बि मिले थो। जेकॾहिं तव्हां असां उन केस खे बि सही नमूने सां परसूं कयूं, फर्दर परसूं न कयूं, सभु गॾिजी सॼी करे उन केस खे पाण सही नमूने सां परसूं कंदासीं त उहो जेको मसइलो आहे इनशा अल्लाह ताला उहो मसइलो हल थी वेंदो। पेंशन वारा जेके दोस्त आहिनि, जेके पेंशन वारा सुभाणे असांखे बि पेंशन ते वञिणो आहे, सभु मुलाज़िम जेके आहिनि, पेंशन सरकारी मुलाज़िम जे लाइ हिकिड़ी सम्झो छटी आहे। जेकॾहिं सरकार फ़ैसिला थी करे त 10 सालनि खां पोइ उन्हनि जे पोयरनि खे न मिलंदी, असांखे न मिलंदी। तव्हांजे जेकॾहिं
50 साल खां अॻे हिकिड़ो को माण्हू मरी वियो हुजे चवंदो असांजी पार्टी जो हे नुमाइंदो हाणे हिन जो छोकिरो जवान थियो हाणे असां पार्टी टिकट ॾींदासीं पार्टी जो टिकटनि जो तव्हांजो हक़ आहे सरकारी मुलाज़िम जेको 60 साल ताईं कोरियो करे थो ऐं जेको आहे पंहिंजे ड्यूटी सही नमूने सां सरंजाम ॾिए थो उनखे ग्रुप इंश्योरेंस न मिले उनखे बि ग्रुप इंश्योरेंस मिलणु घुरिजे पेंशन और मसइलो हल थियणु घुरिजे अहिड़े नमूने सां दोस्तनि खोड़ मसइला पेश कया त असांजे प्राइमरी तालीम सां लाॻापियल बि असांजा कई मसइला आहिनि सर्विस इंस्पेक्टर जो मसइलो आहे जेको सरोकार वटि अञा ताईं इंतवा जो शिकार पियो आहे सभु गॾु थियासीं त इनशा अल्लाह ताला सर्विस इंस्पेक्टर वारो मसइलो इनिशियल अपॉइंटमेंट वारो मसइलो इहे सभु मसइला हल थी वेंदा तव्हां असां जेके बि सरकारी मुलाज़िमो लोअर स्टाफ खां वठी यूनिवर्सिटी ताईं सभु हिकिड़ी ॿेड़ीअ जा सवार आहियूं सभु तव्हां सां पाण में ॿाहिरि आहियूं को बि फ़र्क़ु कोन्हे को ग्रेड जो फ़र्क़ु कोन्हे को तफ़ावत कोन्हे को पर बक़ौल साईं भारे साहिब जे त सभु नेक नियतीअ सां हिकिड़ो क़दम अॻिते वधाईंदासीं त इनशा अल्लाह ताला जेके पाण फौलादी दीवार बणिजी मैदान ते अॻिते हलंदासीं त जेके इहे शीशनि वारे महल वेठा आहिनि पंहिंजे फौलादी दीवार जे क़दम सां हुनजे शीशनि जो महल जो पासो उहो चिकना चूर थी वियो मां अवां दोस्तनि जो टाइम वठी वियुसि हाणे मां हिन किसे खे अॻिते हलाइण जे लाइ असांजे तमामु बहितरीनु दोस्त जफ़ाकश ऐं उनजे भाउ जो बि तमामु घणो मुलाज़िम तंज़ीमनि में आपका में किरदारु आहे साईं बख़्शरी साहिबु हे जेको सॼो महंडराण सां मचायोसीं साईं असांजी पाण में गॾु नेगोशिएशन हुई पाण में जेको आहे सो राब्ता हुया साईं सां सभिनी सां गॾु कयासीं मां हुन पंहिंजे बहितरीनु दोस्त खे गुज़ारिश कंदुसि साईं बख़्शरी चादर साहिब खे त अचे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे जबलन मंझि टुकड़ा दूल्हा की न जुलन डंडो आसरो अलाह में से पत्थरन मंझि बलन से सदाई खिलन जन उम्मीद नाला थी अलाह में क़ाबिल एहतराम तमामु यूनियन जा पंहिंजा नाला खणा सभु दोस्त परे परे खां कश्मीर लाड़काणे सखर दादू खां ऐं कराची खां जेके दोस्त सभिनी खे मुंहिंजो अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू दोस्तो तव्हां सभिनि जो पहिरियां मां शुक्र अदा करे चुको आहियां जतोई साहिबु ऐं असां सभिनि दोस्तनि खे हिकिड़ी कठ लाइ गॾु कयो आहे तव्हां सभिनि दोस्त जा शुक्रगुज़ार आहियूं कि तव्हां असांजे नंढे सॾ ते ऐं नंढी शार्ट कॉल ते अची करे पहुता आहियो तव्हां सभिनि जा असां नहायत शुक्रगुज़ार आहियूं उनखां पोइ सभिनि दोस्तनि मुख़्तलिफ़ राय ॾिना मुख़्तलिफ़ विषय बिल्कुलु असां सां हक़ीक़त में इहे वादा असां सिंध जे मुलाज़िमनि सां काफ़ी ज़ुल्म थियो आहे काफ़ी ज़ुल्म कयल आहिनि ऐं काफ़ी ज़ुल्म थियनि पिया ऐं असां ई पीपुल्स पार्टी खे कामयाबु कंदा आहियूं असां तमामु जेके बि सिंध जा मुलाज़िम आहियूं को न को कंहिं न कंहिं MPA MLA मिनिस्टर सां वाबस्ता आहियूं उन्हनि खे इहा हुजणु खपे त असांजा सिंध जा मुलाज़िम आहिनि जॾहिं तव्हां असांजे मुलाज़िमनि जे करे वफ़ाक़ खां मुतालबो कयो था त 50% पघार वधाई वञे उनजे बदिले में असांखे ख़ैरात जेकी ॾिबी आहे मुलाज़िम खे अॼु जेको रिटायर मुलाज़िम घर वेठो आहे रिटायर मुलाज़िम जी छा पेंशन हूंदी उनजा बच्चा कीअं हूंदा घर में उनजो गुज़ारो कीअं हूंदो उन में महिरबानी तौर ते तव्हां 8% ॾिनी ख़ैरात ॾिनी 10% तव्हां 1 खां 16 ग्रेड ते ॾिनी 17 खां वठी तव्हांजी 22 ग्रेड थी 10% ॾिनी तव्हांजी महिरबानी पर इहो असां मैसेज हलाए चुका आहियूं असांखे इहा तव्हांजी ख़ैरात न खपे इहा ख़ैरात पंहिंजी वापसि वठो उन लाइ असां हिते गॾु थिया आहियूं हर मुलाज़िम जो इशू आहे हर डिपार्टमेंट जो इशू आहे वधीक तकरीर करण जो एतिरो टाइम बि कोन्हे परे परे खां दोस्त ते आयल आहिनि तादाद इहो पहिरियां त जॻह कोन दोस्तनि खे मिले पई वेहनि पिया जंहिंजो तकरीर जो वारो ईंदो थो वञे आहिस्ते आहिस्ते पोइ वीचारो जेको निकाल कंदो थो वञे ईअं न आहे जॾहिं मरीज़ साहिबु ॿुधायो त हिते जॾहिं असां इकठि थिया आहियूं जंहिं मुलाज़िमनि जी को ट्रेड यूनियन जो दोस्त आयो आहे या एपका जो को दोस्त आहे त उहो एपका पूरे सिंध जो जेको वज़न खणी हिते पहुतो आहे त उनजी नुमाइंदी करे थो कम से कम उनखे तव्हां पहिरियां खां वठी आख़िर ताईं ॿुधो त सही ऐं उनजो तव्हां भरपूर किरदारु अदा कयो वक़्तु कंहिं वटि बि कोन्हे जेके दोस्त परे खां आया आहिनि पेट्रोल सां आया आहिनि वक़्तु ज़ाया करे आया आहिनि कांजे करे मसइलनि लाइ त कम से कम असां भरपूर थी करे उन सां दिलि वजान सां असां उन में तवजो ॾियूं ऐं उते असां सुठो फ़ैसिलो करे वञूं त जीअं असां उहो सवाबु जेको असां कमाए सघूं जेको साईं बारे साहिबु तव्हां तकरीर में ॿुधायो अचूं था DRA ते DRA नोटिफिकेशन मुंहिंजी गाॾी में पियो आहे मां ॾेखारियां थो 2021 में 22 में मिलियो आहे 23 में मिलियो आहे पूरे ॿियनि सूबनि खे बि मिलियो आहे नोटिफिकेशन पियो आहे ऐं सिंध गवर्नमेंट असांखे कोन थी ॾिए पई छाजे करे असां एतिजाज कोन थिया आहियूं गॾु कोन थिया आहियूं
उनजे करे पहिरियां बि असां साल ॿ अॻी खां ऑल गवर्नमेंट एम्प्लॉइज ग्रेड अलायंस हिकिड़ो ठाहियोसीं, जंहिंमें असां तमामु तंज़ीमुनि खे दावत ॾिनीसीं। असीं सकर खां शुरूआत कईसीं, सभु तंज़ीम जा दोस्त वेठा आहिनि, हज़ारनि जी तादाद में तंज़ीम में रीजन वाइज़ जेके एहतजाज थिया, डिवीज़न वाइज़ उहो सभिनी खे ख़बर आहे। पर उन में असां वरी बि हिकिड़ो अॻी खां वरी हिकिड़ो सॻी खां नालो ॾेई माना असां वरी बि पाण में हिकु कोन थी सघियासीं। ख़ुदारा अहसासु कयो, चाहे पेटल हुजे, चाहे गस्टा हुजे, चाहे एपका हुजे, चाहे ट्रेड यूनियनियूं हुजनि, चाहे कहिड़ियूं बि कहिड़ियूं तक़रीबन तव्हांजा 40-42 तव्हांजा जेके डिपार्टमेंट आहिनि, हर हिकु डिपार्टमेंट में यूनियन ठहियलु आहे। पर अॼु असां इहो हिते मैसेज खणी घर वञूं, हिते इहो साबित करे ॾेखारूं त सिंध गवर्नमेंट खां जेको असां हक़ु वठूं था उहो कीअं वठूं, उन लाइ हिते गॾु थिया आहियूं। उन लाइ हिकिड़ी अगरि एकीका जी तव्हां जीअं अब्दुल कयूम खोसे साहिब ॿुधायो त अॻीका खे में फ़ाल कयो, जीअं पाकिस्तान में अॻीका आहे, बलूचिस्तान में आहे, KPK में आहे, पंजाब में आहे, सिर्फ़ु सिंध में कुझु कोन्हे। उनजे करे हिकु अॻीका जी वक़्तु थोरो घटि आहे, को मसइलो कोन्हे, हाणे था ठाहे सघो। हींअर तव्हां पंहिंजी कमेटी ठाहियो त इन में जीअं नतोई साहिब जेको आहे में रोशनी विधी त उहिदे हवाले सां मां बि नाराज़ थींदुमि, मूंखे उहिदो फलाणो सदर मिलेसीं, मां हेठि छो कमु कयां, ऐं मूंखे जनरल सेक्रेटरी मिले मां हेठि कमु छो कयां। इहा बि बहितरीनु ॻाल्हि आहे, सभु दोस्त बराबरि आहियूं, हिते कोई असां खां वॾो कोन्हे। असां हिते कारकुन थी गॾायूं, 5 या 7 माण्हुनि जी हिकिड़ी कमेटी ठाहियो, जेकी कमेटी असांजे धरणे जी सूरत हाल हुजे। असांजी कमेटी उहा जेकी आहे असांजी अॻिते ॻाल्हाइण लाइ हुजे, डिज़ीज़ कोटा लाइ हुजे, ग्रुप इंश्योरेंस लाइ हुजे, या सन कोटा लाइ हुजे, हेल्थ कार्ड लाइ हुजे, काफ़ी जेके असांजा दरीना मसइला आहिनि। असांजो ग्रुप इंश्योरेंस सभिनी सूबनि खे मिले थो, सिंध खे कोन्हे। डिस्पेरिटी अलाउंस सभिनी सूबनि खे मिले थो, सिंध खे न आहे। यूटिलिटी अलाउंस सभु सूबनि खे मिले थो, असांखे कोन्हे। तॾहिं मसइला असांजा हल थींदा जॾहिं असां हीअ मुठ जेकी मज़बूत करे हिकु थी बीहंदासीं, तॾहिं असांजी पावर थींदा। नंढड़ी मुंहिंजी हिकु सजेशन आहे दोस्तनि खे, सभु सीनियर समाज साला दुरानी साहिबु सीनियर एपका जो जनरल सेक्रेटरी एपका पाकिस्तान रहियो आहे पंहिंजो, हींअर बि साईं आहे, साईं मुनवर शाह साहिबु आहे, साईं शफ़ी मोहम्मद सचो साहिबु सीनियर आहे, ऐं असांजी सर्विस साईं जी उमिरि में असांजी उमिरि हूंदी, साईं जी सर्विस हूंदी, उनजे हवाले सां तमामु साईं भारो साहिबु आहे, साईं गुलाम कबर मरी साहिबु आहे, तमामु दोस्त जेके आहिनि। असां इहो चाहियूं था त जेको शुरूआत आहे जो कमेटी ठाहियो, कमेटी खां पोइ फाइनल नाला थियनि, नालनि फाइनल खां पोइ असां प्रेस कॉन्फ्रेंस कयूं, जेको प्रेस कॉन्फ्रेंस थ्रू जेको मैसेज वेंदो सिंध गवर्नमेंट खे, उहो उनखे डायरेक्ट मैसेज पहुचंदो त बाबा हीअ हिकिड़ी तंज़ीमूं सभु गॾु थियूं आहिनि। असांजो जेको दोस्तनि जो एपका जो हिकिड़ो एहतजाज आहे, उन में 2-4 तंज़ीमूं बि गॾु आहिनि, जंहिं 19 तारीख़ जो ऐलान कयो आहे। उन में साईं मक़बूल हुसैन मार साहिबु उनजो प्रेसिडेंट आहिनि, साईं सां सिकंदर जतोई साहिबु राब्तो कयो, ऐं उनजा जनरल सेक्रेटरी साईं मोहम्मद अशरफ बोज़ई साहिबु आहिनि, हुन सां मां राब्तो कयो। उन्हनि खे खपे हा त असां सभिनि दोस्तनि सां असांजी अॻु में ई ऑल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन जेके असांजा 3,000 ऐं 5 ग्रुप आहिनि, उन्हनि जी वर्किंग कमेटी सिंध जी ठही चुकी आहे, उन्हनि सां राब्तो करणु आहे, ऐं उन्हनि खे बि पाण सां गॾु खणणु आहे त हिकिड़ो जनरल इशू आहे। असदुल्ला दुरानी साहिब जो कमु कोन्हे, बख्शली चाचा जो कमु कोन्हे, अशरफ ख़ान बोज़ई जो मसइलो कमु डायरेक्ट कोई ज़ाती कोन्हे, मक़बूल मार साहिब जो कोन्हे, या शाह साहिब जो कोन्हे, साईं जतोई साहिब जो कोन्हे, पर जनरल का इशू आहे, उन ते असां सां राब्तो करणु आहे। असां हिकु दफ़ो मां छो जो हू मुलाज़िमनि जो ऐं असांजो आवाज़ु बणजनि था, असां हुन सां गॾु थियूं आहे, को बि मसइलो कोन्हे। अञा माज़रत सां मां खुलियाम चवां थो, मुनाफ़ी कोन कबी। अञा दोस्त उहो चवनि पिया त हींअर असां वटि ई माण्हू आहिनि, असां ई धरणा हणंदा आहियूं, असां ई प्रेसूं कंदा आहियूं, हर शइ असां वटि ॿिए वटि कुझु कोन्हे। ईअं न आहे, तव्हांजी भुल आहे, तव्हां बि असांजा ॿाहिरि आहियो। बोज़ई साहिब सां कल्ह मां राति मुंहिंजे वॾे बिरादर जीअं आहिनि, मां इज़त कंदो आहियां। कल्ह बि बोज़ई साहिब सां राब्तो थियो, दुरानी साहिब सां राब्तो थियो, दुरानी साहिब जो बिल्कुलु सुभाणे गॾिजी हलंदासीं, पंहिंजो प्रोग्राम आहे, मुलाज़िम जो प्रोग्राम आहे, उस्तादनि जो प्रोग्राम आहे, गॾियली आहे। बोज़ई साहिब मूंखे यकीन ध्यानु कराए कि सुभाणे असां 12 बजे मां तव्हां अचो हैदराबाद, 12 बजे गॾिजी हली ऐं मीटिंग में शिरकत करे मां कराची हलियो वेंदुसि। ऐं उनखे मां इहो अर्ज़ु कयो, सर असांजो अर्ज़ु आहे तव्हांखे त महिरबानी जेको तव्हां 19 तारीख़ ते धरणो रखियो आहे, इहो तव्हां जीअं 16 तारीख़ रखियलु हो, डिले कयो अथव, 19 ते कयो अथव, वरी 2 ॾींहं डिले कयो त हिकिड़ो अगरि जे 5 माण्हू आहे कीट हूंदा आहिनि सिंधी में, 2 त 12, जे तव्हां 2 आहियो त तव्हां 10 ॿिया मिलायो, 12 थी वेंदा, मज़बूती थी वेंदी। इहे छाजे करे त जेको इहो गवर्नमेंट असांखे विराइणु चाहे थी, या असां ग्रुपनि में विरायल आहियूं सिंध में, असांजूं पंहिंजूं जेके कोताहियूं आहिनि, उहो उनजो सिस्टम ख़तमु थी वेंदो, असां सभु हिकु थिया हूंदासीं। उन करे
बुधई साहब पंहिंजो नुमाइंदो मोकिलियो आहे, जी महिरबानी। हाणे बि वक़्तु कोन्हे को, ऐं बुधई साहब मूंखे क्लियर इनकार कयो त असां प्रोग्राम जेको 19 वारो आहे कैंसिल कोन कंदासीं। तव्हां असांजी हिमायत कयो, उते असांजो मैसेज कमेटी में मुलाज़िमनि में पहुचायो, ऐं जेके दोस्त नुमाइंदी करनि था उन्हनि खे तव्हां मैसेज पहुचायो त असांजी हिमायत कयो, हिकिड़ो ई प्रोग्राम थिए, गॾियल कयूं बहितर आहे। मां उहो मैसेज सभु दोस्तनि खे ॿुधायां थो, पर उन में असां ॾिसो वञे त पोइ उते खिल मज़ाक न आहे करणी त असांजी 4 दोस्त 1 2 4 4 5 5 आया हुते वरी बीह असांजो फोटो कढाए मोटी अचूं, इहे न आहे, तयारी करणी पवंदी। ज़ाहिर आहे कराची खां कश्मीर ते असांजा ज़िला आहिनि, तंज़ीमूं आहिनि, दोस्त आहिनि। हीउ जेको महांगाई जो दौरु आहे, कंहिं वटि 5 रुपया खीसे में कोन्हे, उहो तयारी कंदो, पम्पलेट ठाहींदो, पिलाप्लस ठाहींदो, पंहिंजा माण्हू कढंदो, माण्हू हायर कंदो। अॼु तव्हांखे ख़बर आहे पूरा दोस्त वेठा आहिनि ऐं सिंगर दोस्त आहिनि, माण्हू करणु ॾाढो ॾुखियो आहे। असांजो मुलाज़िम रोड ते करणु ॾाढो ॾुखियो आहे, उन खे तयारी करणी पवंदी, उन में ज़िलनि में माण्हू भरणा पवंदा, उन लाइ थोरो वक़्तु गुज़रे। अगरि उणिवीह न आहे त 21 कयूं, न त मुंहिंजी राय इहा 23 तारीख़ ते असांखे धरणे जो ऐलान कयूं, कमेटी ठाहियो। 23 तारीख़ ते अहिड़ा वक़्तु कोन्हे ऐं इंतज़ारु न करिणो आहे, छाजे करे सिर्फ़ु असेंबली मां सिर्फ़ु तव्हांजो अनाउंस थी आहे। असां हीअ पघार अञा मिनट्स कोन थिया आहिनि, अञा फाइनल डिसीजन कोन थियो आहे, नोटिफिकेशन कोन थियो आहे, वक़्तु थोरो आहे। ऐं भली असां 19 तारीख़ जी हिमायत बि कयूं था, पर साईं दुरानी साहिब बि उन ते रोशनी विधी। साईं जी पंहिंजी राय आहे, मुंहिंजी इहा राय आहे, पंहिंजी राय आहे त साईं असां 19 तारीख़ ते उन सां गॾु बीहूं, 23 ते बि असां 24 ते ऐलान कयूं, उन में ताक़त पुटी वेंदी, ताक़त हिकु न बीहंदी। पोइ हरू भरू तव्हां उहो 23 24 छॾियो त बसि पोइ हिकिड़े उनजी हिमायत कयो। पर हिमायत करण लाइ 2 ॾींहं असांखे तमामु घटि आहिनि। उन दोस्तनि खे सभु कमेटी वेही सभु नंबर सभिनि जा आहिनि, उन सां ॻाल्हायूं था। अगरि उहो एग्री थियनि था 2 ॾींहं डिले करण में छा आहे, ईअं कोन्हे त दोस्तनि जो इहो राय, उनजो इहो राय आहे। मां मकबूल साहिब सां गॾु ॻाल्हि थी, बुधई साहिब सां बि, उहे चवनि पिया असेंबली इजलास हूंदो, असांखे उनजो फ़ाइदो वठिणो आहे। साईं ॿुधाए असेंबली इजलास हुजे, जे उन्हनि खे वधाइणो आहे त बाद में वधाए सघे था, इजलास में तव्हांजो प्रेशर कोन पवंदो। उहे अहिड़ा चङा भला आहिनि, मुलाज़िमनि खे कुझु सम्झनि ई कोन था। 26 ते आहे इजलास, ख़तमु कोन्हे को। मेन असां अहिड़ी टीम वर्क ठाहियूं, सभु जेके गॾियल मुलाज़िम हुजूं। कुझु दोस्त असांजा कमेटियूं ठहियलु हुजनि, सेक्रेटरी जे पासे हुजनि, कुझु दोस्त असांजा पंहिंजा माना कंहिंखे ख़बर न हुजे, गाॾियूं बीठियूं हुजनि पंहिंजे हिसाब सां सीएम हाउस जे तरफ़ां फ्री अचनि, कुझु प्रेस क्लब मां फ्री अचनि, कुझु दोस्त जेके पंहिंजा सदर वारे इलाइक़े 4 ई तरफ़ां हायर थी। हिकु सजेशन आहे मुंहिंजी त जॾहिं इहे रस्ता हिन जा बंदि थींदा, पूरी कराची जाम थींदी। तव्हां अॼु अलाह करे दोस्त जो उहे बि असांजो हक़ खणी विया आहिनि, उन जो कम आहे, अलाह करे उहे असां सां थींदा, गॾु थींदा, गॾु जवाब कंदासीं। पर उहे 2000 माण्हू वठी वेंदा, 5000 माण्हू, जेकर 10,000 माण्हू थींदो त कराची पूरी खे ख़बर पवंदी। इहे माण्हू किथां आहिनि, पोइ तव्हांजे मीडिया खे तव्हां मिनता कंदा, मीडिया तव्हांखे मिनता कंदी, ग्राउंड कैमरा कराची में हलंदी। इहा तव्हांखे मां वाज़े ॿुधायां, जे असां सभु हिकु थी करे 2 त 12 थी करे बीहंदासीं, हुन में असांखे फ़ाइदो मिलंदो। मां दोस्त परे खां आया, वक़्तु पंहिंजो कोन थो वठां पियो। भई इहो मुंहिंजी सजेशन आहे त 23 तारीख़ ते धरणो हणूं ऐं हिते की कमेटी ते ठाहियो था, अॼु कमेटी खे फाइनल कयो ऐं इन कमेटी खे अॻिते लाइ बि खणी वञो। अॻिते बि काफ़ी इशूज़ आहिनि असांजे सिंध जा मुलाज़िम, एतिरा असांजे डिपार्टमेंट में एतिरा असांजे वज़न आहिनि कुलनि ते, असांजे कंहिं मुलाज़िम खे को हक़ु कोन थो मिले। इहा जेको सिलसिलो गॾियो आहे ऐं तव्हां असांखे गॾिया आहियूं, इन में अलाह साईं बरकत वेंदो, अलाह साईं जेको इन में मुहबत पैदा कंदो, त सभु गॾिजी हिकु आवाज़ बणिजूं। अॼु जेको हिते फ़ैसिलो कयो था, उन खां पोइ प्रेस जे थ्रू मुंहिंजी राय आहे त उहो असां कमु शुरू कयूं इनशाला। वधीक टाइम हिनखे ॾिजो, 23 तारीख़ फाइनल आहे। जंहिं अॻ में दोस्त असां अचनि था त उनखे तव्हां 2 ॾींहं पोइ खणी छंछरु वारी बि करे सघो था। वासो दवान अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन। जे वधणु चाहियो 10 मां 10 ॾाका थी वञो, जे पुछणु चाहियो थधनि सां अन मां वाका थी वञो। वक़्त जी रफ़्तार आहे तेज़ यारो तेज़ थियो, मुंहिंजो मतिलबु आहे बिल्कुलु जल फटाका थी वञो। मां हाणे गुज़ारिश कंदुसि ऐं हाजी शबीर मोहम्मद सची साहिब खे त पंहिंजे ख़्याल जो इज़हार कनि। मुख़्तसर साईं खे नथो चवां, जन सभिनी खे चयो आहे साईं रियायता कयो मुख़्तसर। बिस्मिल्लाह रहमान रहीम। इंतहाई शुक्रगुज़ार आहियां। सचमुच वटि लफ़्ज़ न आहिनि जे तव्हां शुक्र अदा करियां। तव्हां पंहिंजे तंज़ीमी मेंबरनि जे हक़ जे जदोजहद लाइ सभु असां नंढनि प्राइमरी उस्तादनि जे ताल ते हिते गॾु थिया आहियूं। मञा थो त साईं दुरानी साहिबु चयो त अॻे हिते आदमी जझा माण्हू आहे, असां जझा माण्हू घणा माण्हू फ़ाइदो न आहे।
असां कोशिशि कई सेक्रेटरी खे गुज़ारिश कई हाणे जी ॻाल्हि कई। जेके जमातुनि जा अॻवान आहिनि सिर्फ़ु उन्हनि खे घुराइजे हा आम मेंबरनि खे हींअर घुराए छा कंदासीं जे जजा घुरायूं त हीअ हाली भरिजी वञे सर ते कुर्सी कोन्हे वरी कुर्सी घुराइणी पइजो असांखे असां सम्झो 15-20 ॼणा हूंदासीं पर इलाही शहर जा उस्ताद बची विया अने इलाही उस्तादनि खे असां पाण रवानो कयो हाणे हिते महिमान वेठा तव्हीं वेंदा या महिमान वेंदा त इन करे उहो दोस्त हलिया असल में जेके पाकिस्तान जो जनरल सेक्रेटरी उस्ताद तनज़ीम साईं सारक जेका उहिदेदार आहे त